अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था सकड़ मां HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी। सकरंडी में औरत डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन तरफ़ां चिल्ड्रन पार्क सकरंडी में न्याणियुनि जे घटि उमिरि में शादी करण खां पोइ न्याणियुनि जे ज़िंदगीअ ते पवंदड़ असरनि बाबति लाहौर आज़ाद ग्रुप तरफ़ां हिकु बहितरीन थिएटर पेश कयो वियो, जंहिंमें सकरंडी जे सहाफ़ी बिरादरी, सोशल वर्कर टीम, अदबी शख़्सियात सां तालुक़ु रखंदड़ ऐं सकरंडी जे औरतुनि तोड़े ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। बहितरीन थिएटर पेश करण ते आज़ाद ग्रुप खे इनाम पिणु ॾिनो वियो। थिएटर में उहो पिणु मैसेज ॾिनो वियो त 18 सालनि खां घटि उमिरि में न्याणी जी शादी करणु क़ानूनी जुर्म आहे। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़। पता बेटा हुआ। मुबारक हो, आपके घर दूसरी चांद जैसी बेटी आई है।